जी नाज़रीन, जीजल न्यूज़ में ख़बर न अपडेट जो सिलसिलो जारी है। बांदी में ख़बर शामिल कयो था। ज़हूर बुरोजी सूडान में थियल कुरान पाक की बेरुमती खिलाफ पूरी दुनिया वांगे बांदी में भी अज़मत कुरान रैली अलामा गुलज़ार कादरी, मसूद अहमद जमाली और अली हसन आराइन की अगवानी में बांदी पुलिस चेक पोस्ट का कढ़ी वही, जेका शहर के मुख्तलिफ़ बाज़ार और चौकन का थींदी नेशनल प्रेस क्लब बांदी पहुंची सूडान हुकूमत खिलाफ सख्त नारेबाज़ी कई। उन मौके ते अगवान मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त सूडान में थियल कुरान पाक की बेरुमती पूरी दुनिया के मुसलमान जा जज्बा मजरूह थिया आहिनि। सूडान में वक्तन ब वक्तन असांजे नबी पाक और कुरान पाक की बेरुमती कई पई वञे, पर हुकूमत पाकिस्तान समेत अक़वाम मुत्तहिदा उन्हनि खिलाफ़ को भी अमली कदम न कयो आहे ऐं न ही उन्हनि खिलाफ़ को मज़बूत कानून जोड़ियो आहे। इन्हनि चयो त असां हुकूमत पाकिस्तान का मुतालबो कयूं था त सूडान सां फौरी तौर ते सिफ़ारती ताल्लुकात ख़त्म कया वञनि ऐं सूडान जे सफ़ीर खे फ़ौरन मुल्क बदर कयो वञे। ॿी सूरत में सॼे मुल्क में एहतियात जो दायरो वसी कयो वेंदो।